अॼु असां फोर्स याने ज़ोर जे बारे में पढ़ंदासीं। फोर्स जा खोड़ सारा क़िस्म आहिनि। उन्हनि मां असां हिते रुॻो फ्रिक्शन याने गाठ जे बारे में पढ़ंदासीं। ज़ोर छा आहे? शयुनि खे या कंहिं जिस्म खे कंहिं तरफ़ में छिकणु या वरी शयुनि खे या कंहिं जिस्म खे कंहिं तरफ़ में धिकण खे असां ज़ोर चवंदा आहियूं। सवली ॿोलीअ में हुन जी डेफिनेशन छा थींदी? अ पुश और पुल ऑन एन ऑब्जेक्ट दैट कैन मेक इट मूव, स्टॉप और चेंज इट्स शेप। धिकण या छिकणु जेको कंहिं बि जिस्म जी जेका हुनखे चुरपुर कराए, रोके या हुन जी शिकिल बदिलाए। फोर्स मां असां हिते गाठ जो फोर्स पढ़ंदासीं, जंहिंखे असां इंग्लिश में फ्रिक्शन चवंदा आहियूं। गाठ छा आहे? को अहिड़ो ज़ोर आहे जेको किन बि ॿिनि मथाशिरनि जे विच में लॻे ऐं उन्हनि मथाशिरनि खे रोकण जी कोशिशि करे। इहो ज़ोर मुख़ालिफ़ रुखनि में हूंदो आहे। डेफिनेशन छा आहे? अ फोर्स दैट स्लो आर स्टॉप थिंग्स वेन दे रब टुगेदर। ओहिड़ो ज़ोर जेको शयुनि खे छा करे? रोके जॾहिं उहे हिक ॿिए सां घसनि, त इनखे असां गाठ चवंदा आहियूं। गाठ जे ज़ोर मां असांखे इलाही सारा फ़ाइदा हासिलु थियनि था। उन्हनि मां कुझु फ़ाइदा असां हिते बयानु कयूं था। गाठ जो अहिड़ो ज़ोर आहे जेको असांखे हलण में मदद कंदो आहे, याने असांजे चपलनि या पेरनि जे विच में ऐं धरतीअ जे विच में गाठ जो ज़ोर पैदा थींदो आहे, जंहिंजे करे असां आसानी सां हली सघंदा आहियूं। कार या ॿियूं गाॾियूं जेके बि आहिनि, उन्हनि गाॾियुनि खे ब्रेक लॻाइण में बि गाठ या घसण वारो ज़ोर ई इस्तेमालु थींदो आहे। नट बुल्ट जॾहिं टाइट कया वेंदा आहिनि या कोका जेके असां भितियुनि वग़ैरह में हणंदा आहियूं, त गाठ जो ज़ोर ई इन्हनि खे झले बीहंदो आहे। गाठ गर्मी पैदा कंदो आहे। जीअं माचिस जी तीली खे असां माचिस सां घसाईंदासीं त गर्मी पैदा थी पवंदी, बाहि लॻी पवंदी। ॻंढियुनि में बि गाठ जो ज़ोर ई अमल कंदो आहे, त ॻंढियूं इहे जेका मज़बूती सां जकड़िजी वेंदियूं आहिनि। हाणे असां गाठ जा नुक़सान पढ़ंदासीं। जीअं गाठ मां खोड़ सारा फ़ाइदा हुआ, तीअं गाठ मां कुझु नुक़सान बि आहिनि, जेके हेठि बयानु कजनि था। गाठ जे करे तमामु घणी गर्मी ऐं बाहि पैदा थिए थी, जेका माहौल में पखिड़िजी वञे थी, याने एनर्जी जो अजायो ज़ान थिए थो ऐं माहौल गरम थिए थो। मशीनुनि जा पुर्ज़ा बार बार घसण जे करे गाठ जे करे नाकारा थी पवनि था ऐं उहे भोरा भोरा थी वञनि था, याने पुर्ज़नि जो नुक़सानु थिए थो। गाठ जे करे शयूं घसनि थियूं त मशीन खे तमामु घणी एनर्जी इस्तेमालु करणी पवे थी, तॾहिं शयूं हलनि थियूं। छा भला गाठ खे घटाए सघिजे थो? हा, कुझु अहम तरीक़ा आहिनि जेके असां हेठि बयानु कयूं था, जंहिंसां गाठ घटाए सघिजे थो। बाल बियरिंग जो इस्तेमालु, लुब्रिकेशन माना तेल लॻाइणु, या रोलर जो इस्तेमालु, या स्लाइड मशीनुनि जो इस्तेमालु, या वरी मथाशिरनि खे लसे रखण सां बि गाठ घटाए सघिजे थी। जॾहिं असां मशीन जे घसंदड़ पुर्ज़नि जे विच में कोई बि ऑयल, तेल या डीज़ल वग़ैरह इस्तेमालु कंदासीं त गाठ घटिजी वेंदो। बेयरिंग बाल या गोल क़िस्म जा बाल लॻाइण सां बि गाठ घटाए सघिजे थो। इहो फीतनि वग़ैरह में इस्तेमालु थिए थो। स्ट्रीम लाइन या गाठ खां रोकींदड़ सिधी शिकिल, मच्छीअ जी शिकिल, मुंहुं उन जो थोरो झुकियल हूंदो आहे। अहिड़े नमूने सां कार या ट्रेन या जहाज़ वग़ैरह ॾिसंदव त उन्हनि जो मुंहुं झुकियल हूंदो आहे ऐं पोयों पासो बि झुकियल हूंदो आहे ऐं विच वरी वॾो हूंदो आहे। इनखे स्ट्रीम लाइन या सिधी ऐं गाठ खां रोकींदड़ शिकिल चइबो आहे। इहा शिकिल इन्हनि जिस्मनि खे गाठ खां पाणीअ में रोकण में मदद करे थी। मोटरसाइकिलियूं या साइकिलियूं सिधी स्ट्रीम लाइन सां हलण सां बि हवा जो गाठ घटाए सघिजे थो। पाणीअ जो गाठ घटाइण जे लाइ बि सिधो तरण सां पाणीअ जो गाठ घटाए सघिजे थो। जेकॾहिं सिधो माण्हू तरंदो त गाठ घटिजी सघे थो। तव्हांजी वॾी महिरबानी। वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा त लख लाइक थींदा।